अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्को रूबियो जे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ऐं नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार सां मुलाक़ात। वाशिंगटन DC में मुलाक़ात बाद मार्को रूबियो तस्वीर सोशल मीडिया ते शेयर करे छॾी। गज़ा जे अमन मंसूबे में पाकिस्तान जी मदद ऐं बोर्ड ऑफ पीस में शामिल थियण ते वाक़ान मार्को रूबियो चयो आहे त मुलाक़ात में स्ट्रेटेजिक लाॻापा, बेदनियात, डेवलपमेंट ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं। IMF जे जाइज़ा मिशन जे आमद खां अॻु पाकिस्तान जे गुरबत जे हवाले सां ॻणती जोगा अघ साम्हूं अची विया। मुल्क अंदरि गुरबत वॾे 28.8% थी वई। 6 सालनि दौरान गुरबत में 6.9% वाध रिकॉर्ड। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 2018 ऐं 2019 में गुरबत जी शरह 21.9% हुई। सूबाई सतह ते बि गुरबत में वाध ॾिठी वई आहे। पंजाब ऐं सिंध सूबा शदीद मुतासिर थिया आहिनि। महंगाई ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जहिड़ा चैलेंजिस आहिनि। वसीलनि जे इसराइती इस्तेमालु ऐं सुधारनि जी ज़रूरत आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी बजट 716 अरब रुपयनि ताईं पहुची वई आहे। 1 करोड़ ख़ानदाननि खे माली मदद फ़राहम कई पई वञे। इस्तिसाद जो ख़ात्मो ऐं बराबरी रियासत जी ज़िम्मेवारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो समाजी इंसाफ़ जे दिहाड़े ते पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिहत, तालीम ऐं ख़ुराक ताईं पहुच यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहियूं। बुज़ुर्गनि, औरतुनि, ख़ासि माण्हुनि ऐं नौजवाननि जे लाइ ख़ासि क़दमनि ते ध्यानु आहे। मोरक्को में शाहराह ते गुज़िरियल 4 ॾींहंनि खां शदीद ट्रैफ़िक जाम। कराची खां पंजाब वेंदड़ हज़ारे गाॾियूं फाथल। इंतिज़ामिया गुम। मुसाफ़िरनि जो चवणु आहे त मुतबादिल रस्तो फ़राहम कयो वञे। 4 ॾींहंनि खां फाथल आहियूं, परेशान आहियूं, मुतबादिल रस्तो फ़राहम कयो वञे। कराची जे इलाइक़े सोजर बाज़ार में गैस लीकेज सबबि धमाके जो केस दाख़िल। पुलिस इमारत जे मालिक खे गिरफ़्तार करे वरितो। सरकार जी फ़रियाद ते इमारत जे मालिक ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। इमारत अंदरि गैस लीकेज सबबि धमाके 3:47 ते थियो। इमारत किरण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 16 ॼणा फ़ौत ऐं 14 ज़ख़्मी थी पिया। टंडो ग़ुलाम हैदर वासी 3 भेनरुनि अनीशा, अक्सार ऐं अफशा लगारी जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे शिरकत न कई। गड़ी असर भरिसां चोरी जी कोशिश दौरान मज़ाहबत ते घर धणी क़तल। फायरिंग में 1 चोर बि मारिजी वियो। ॻोठ अब्दुल रहीम खोसो में 4 हथियारबंदनि घर अंदरि घेड़ी में कढण जी कोशिश कई। भाॻिया सुजाग थियण बाद फायरिंग। घर धणी हादी बख़्श खोसो थॾे ते मारिजी वियो। पंहिंजे ई साथियुनि हथियारबंदनि जी फायरिंग में 1 जवाबदार सरवर जतोई बि मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। मदे जी भरिसां घर अंदरि औरत क़तल, हथियारबंद फोरू फरार। ॻोठ आबाद कहर में 4 हथियारबंदनि घर में घेड़ी चौपायो बाल करण जी कोशिश कई। मज़ाहमत ते हथियारबंदनि सईदा ज़ाल अब्दुल गनी कहर खे क़तल करण बाद फरार। पुलिस हदबंदी जो तकरार ॼाणाए 3 कलाकनि ताईं वाक़िए वारे हंधि न पहुती। मक़तूल औरत जे वारसनि पारां एहतिजाज। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जो मुतालबो। कराची में फ़ौरन जी फायरिंग में बहराम वासी शागिर्द क़तल। सफ़ूरा चोरंगी वटि हथियारबंद फ़ौरू शहरनि खां फुरलुट करे रहिया हुआ त गार्ड हवाई फायरिंग कयो। फ़ौरन जी फायरिंग में शागिर्द आतिफ़ बिरोही मारिजी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम। खैरपुर मां 1 महीने खां पुरस्कार नमूने गुम नौजवान जो गभा थियल लाश हथ। ॻोठ बगो मेतलो मां नौजवान सजाद मेतलो जो गभा थियल लाश मिलियो। नौजवान सजाद मेतलो 1 महीने खां गुम हो। वारसनि पारां थाणे ते रिपोर्ट में दाख़िल कराई वई हुई। पुलिस जो चवणु आहे त समूरनि रुखनि खां वाक़िए जी जांच कई पई वञे। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस शख़्स जे बुनियाद ते 1 ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुछा गुछा लाइ अणॼातल हंधि मुंतक़िल। ऐं नौशरो फ़िरोज़ में बेरोज़गारी खां तंग थी नौजवान आपघात करे छॾियो।
हबीब चौक वासी नौजवान नादिर सुमरो तेज़ औज़ार सां गलो कपे ज़िंदगी जो अंत आंदो। लाश ज़रूरी कार्रवाइन बाद वारसन हवाले। एपी खादिम हुसैन सुमरो चयो आहे त पुट बेरोज़गारी सबब परेशान हो, तंग थी आपघात कयो।